जी तो नाज़रीन गढ़ी असर में दरगाह सैयद जुमन शाह जो सालियानी उर्स के मौके ते अज खां जेको आहे मेलो लगी रहियो आहे। उन हवाले से हितां जा जेके रहवासी आहिनि, नौजवान आहिनि, ॿारड़ा जेके आहिनि उहे तमामु ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। उन हवाले से अचो तो उन्हनि सां वीचार वंडियूं तो उहे वधीक मेले बाबति छा था ॿुधाइनि। असां मेले ते घुमण आयासीं। माशाअल्लाह मेलो सुठो लॻो आहे असांजे ॻोठ गढ़ियसन में, जेको आहे हर साल थींदो आहे। इंशाअल्लाह बरक़रार रहंदो। अॻे साल बि इंशाअल्लाह आया थी आहे, घुराईंदासीं इंशाअल्लाह। असां सरदार साहब जी महिरबानी आहे। मेलो आहे सुठो आहे। ॻोठ जा ॿाहिरि जा माण्हू अचनि था वञनि था। माशाअल्लाह सुठे तरीक़े सां ही जेको जुमन शाह जो मेलो लॻो आहे गढ़ी हसन में ॾाढो बहितरीनु आहे। हिन में जेको आहे त माशाअल्लाह फनकार बि ईंदा, सूफ़ी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा ऐं जेको आहे त शमन मीराली बि ईंदो। अहिड़ा जेके बि फ़नकार आहिनि सभु ईंदा। माशाअल्लाह हिते ॾाढो मज़ो आहे, इंजॉय कंदा। ॿार नंढड़ा पका पोड़ा अची करे हिते मज़ो वठनि था। हूअं कोरोना जे तहत माण्हू हिते परेशानियुनि में मुख़्तलिफ़ हुआ। जीअं त असां जेके न्यूज़ जा तमामु थोराइता आहियूं जेको हिते गढ़ी हसन में मेले में रिपोर्टिंग लाइ पहुतो आहे। असां हिते तमामु इंजॉय करे रहिया आहियूं। जेको मेलो आहे हिते मल जे ॾिसण लाइ अचे थो, सर्विस जे लाइ। ॿियो मल मलाखड़ा आहिनि। माशाअल्लाह हिते तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थी रहियो आहे। हे जेको अॻे साल जेको कोरोना जे वबा जी सूरत हाल हुई, उन खां पोइ तमामु मुंझारे जो शिकार हुयासीं। माशाअल्लाह हे तफ़री जे लाइ संगत पहुता आहियूं। सॼा ओसे पासे या बलूचिस्तान खां काफ़ी माण्हू हिते पहुता आहिनि। माशाअल्लाह हिते तमामु इंजॉय करे रहिया आहियूं। मेलो आहे बिल्कुलु ज़बरदस्त आहे। हे असांजी सिंध जी सक़ाफ़त आहे। अॼु नंढा वॾा तमामु ख़ुशि आहिनि अल्लाह जी फज़ल सां। त हे मेले में कोडी ऐं मल ऐं डांदियुनि जो गो हली रहियो आहे। जीअं त ॿाहिरियां माण्हू ईंदा हिते मेले में इंशाअल्लाह ख़ुशि थी वेंदा। अच्छा असां ठुलको आया आहियूं। पंहिंजो ख़बर पई त मेलो लॻो आहे गढ़ी हसन में हर साल। जीअं हिन साल बि 10 रोज़ा जेको मेलो लॻो आहे त मेलो घुमण आयासीं। ऐं अञा हिते जेको आहे सो मुकमिल मेले जी सेटिंग न आहे थी। चवनि था त सुभाणे माना स्टार्ट थी वेंदो। बाक़ी ठुले जे भरपासे वारे इलाइक़नि में जीअं ई मेलो लॻंदो आहे त हिते माण्हू घुमण ईंदा आहिनि, घुमंदा फिरंदा आहिनि, पंहिंजे नंढड़े ॿारनि समेत इंजॉय कंदा आहिनि। जी नाज़रीन हिन मेले में शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उहे जेके तमामु उन्हनि में जोशो ख़रोश मौजूदु हुयो। उन्हनि चयो त जेके मेला आहिनि उहे सिंध जी सक़ाफ़त आहिनि। मेला भलाखड़ा थियणु घुरिजनि। उन्हनि चयो त जेके नंढा ॿार आहिनि ऐं उहे बि जेके आहे त लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। ऐं अहिड़ा प्रोग्राम जेके आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियणु खपनि, जी सिंध जी सक़ाफ़त जेका उजागर थींदी रहे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़ गढ़ी हसन।